अच मुंहिंजे बाहुनि में भई हिकु थी वञो। मुझे भेजो नाच नाच ना मुझे भेजो। छॾ हाणे कावड़ खे, अच मुंहिंजे बाहुनि में, छॾ कावड़ खे। मां चवां थी मुझे भेजो नाच जा मुझे नाच मुझे भेजो। मां चाहती मुझे भेजो नाच जा। मां मारे चली में मुझे भेजो नाच जा। भेजो नाच जा। हुकुम कयो सरकार। सिर्फ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾे। जी पूछो। तूं कॾहिं जागिर में फितने गोई करण जी कोशिश कई आहे? न सरकार, मुंहिंजी कहिड़ी मजाल। बस कम ज़ात खे जाइजा। पर सरकार मूं मालकनि जे विच में तार वॼण जी कोशिश कई आहे। बाबा से मूंखे उसूलनि तौर मुजरिम सम्झो, इहा था तो बाबा ताईं पहुचण जी जुरत कई। सरकार मूंखां ग़लती थी वई। तो सालार खान खे सिर्फ शराफत जे लिबास में ॾिठो आहे। सालार खे रंजण जी कोशिश कंदो आहे न, सालार हुनजे जिस्म तां चम ई लाहे छॾींदो आहे। सरकार माफ़ी मिले। वञ बाबा साईं खे चओ त तोखां ग़लती थी आहे। थोरो बि मुंहिंजे खिलाफ कदम हुयो न, समझी छॾजांइ तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी कदम हूंदो। ठीकु आहे सरकार, ईअं न थींदो। हले था हले। सभु चमचागिरी पिया था कयूं। को कंहिंजा थो पेर गड़े त को कंहिंजा। छोरो ही रही आहे कोमल। आकाश मां तोखां सवा नथी जी सघां। तुंहिंजी ज़बान मां जॾहिं कुझु लफ़्ज़ ॿुधांदी त मुंहिंजो तन मन मुंहिंजो जली थो वञे। अञा तुंहिंजी केतिरी बेरुखी बर्दाश्त कयां। अञा केतिरा कूड़ा दिलासा ॾियां हिन नादान दिल खे त तूं कोमल जो थींदी। कोमल ॾींहों ॾींहुं आकाश जे गहराइयुनि में ईअं गिरंदी थी वञे जो हुनजे प्यार जे गहरे समुंड खां वापसी नामुमकिन आहे। मूंखे कुझु सम्झ में नथो अचे, आख़िर मां छा कयां। जे कोमल खे सख़्तीअ सां रोकींदुसि त वो पाण खे मारे विझंदी। जे आकाश खे कोमल लाइ चवंदुसि त वो मूंखे जवाब ॾेई दिलि टोड़े विझंदो। कुझु सम्झ में नथो अचे त कहिड़ो फ़ैसिलो कजे। मालिक तू ही मदद कर, बाक़ी पानी सिर खां मथे आ। छा थियो तो? घणो कुछ। जेकॾहिं तूं ॿुधंदे त मूंखे तूं माफ़ न कंदे। छॾ ॻाल्हियुनि खे, हल मां कुंजल सां मिलां, बुखार उठल हूंदो। हली हुनखे पचायां, तोसां गुफ़्तगू पोइ कंदुसि। तूं ख़ामोश छो? हल हलूं कुंजल ॾे, न त मां थो वञां। कुंजल असां खां सुलाए रुसी वई आहे यार। छो? छा थियो कुंजल खे? तोखां केॾे आ कई छा? तूं छा चई रहियो आहीं? जेका हक़ीक़त आहे उहे ॿुधायां थो। जॾहिं
हकीकत हुई उहा इहा आहे यार, इनमें मुंहिंजो को बि कसूर न आहे। दया दया छा थियो आहे? छो थी रोई? उन करे जो मां हिकु फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई? इहो फ़ैसिलो उन करे कयो आहे जो मुंहिंजो केरु साथ नथो ॾे। को साथ नथो ॾे? छा मतलब? असांजो तोसां गॾु आहियूं। छा असां तोखे पंहिंजे पाण खां कॾहिं जुदा सम्झियो आहे? बिल्कुलु न। तॾहिं त तव्हांखे भाकुर पाए रोई रही आहियां पंहिंजे फ़ैसिले अॻियां। कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे तो? हा ॿुधा ज़ुबैदा, कहिड़ो फ़ैसिलो कयो तो? मां हाणे फ़ैसिलो कयो आहे त हिन हवेली मां असल जे लाइ हली थी वञा। ही तूं छा थी चईं? हा मां सही पई चवां। जहिड़ी थी वई छा? हिकिड़ा अज़ाब घटि न आहिनि थिया, वरी तूं ॿिया बेदा थी करी। कुझु बि चओ, मूंखां हाणे मोकिला त मां वञा थी हाणे। ज़ुबैदा, तूं ॾाई आई न? हा वो त आहियां। त पोइ मुंहिंजो चयो मञ, मट कर वे। वञ पुट, चाची लाइ चांहि ठाहिजे। हा मां वञा थी। अच्छा तूं मां कचहरी कई वे। मां हिकु शर्त ते वेंदसि, पोइ मूंखे हीर रांझा जी कहाणी ॿुधाईंदी? हा उहा बि ॿुधाईंदी, वे त सही। को सबूत को गवाह आंदुई आलार खान ऐं सालार खान मिसाल उन्हनि ते शाहिदी ॾियण लाइ। जेका तो ॻाल्हि कई आहे उनखे तोखे पाणी ॾियणो पवंदो, न त पोइ सज़ा जो हक़दार साईंदाद न तूं हूंदे। जे ख़ामोशी मां साफ़ ज़ाहिर थी रहियो आहे कूड़ ॻाल्हाए रहियो आहे साईंदाद ऐं सालार जे मथां। माना त तो वटि को बि सबूत गवाह न आहे। पोइ तूं इहा जुरत कीअं कई मां कंहिंखे ॾोही बणाए विझां ऐं कंहिंखे सज़ा ॾेई विझां? जवाब ॾे मूंखे। सरकार शक जे बिना ते ॻाल्हि कयुमि, ग़लती थी वई, माफ़ी मिले। ग़लती थी वई या सरासर तूं जागीर जे मालिक सां दुश्मनी करे रहियो आहीं? चई त मूंखां ग़लती थी वई। जेकर असां हिन ॻाल्हि जी जांच न कराई त सालार खान खे सज़ा ॾेई चुका हुजूं। तूं वाक़ुफ़ नहीं छा? असां अॻियां कूड़ ॻाल्हाइण केॾो वॾो गुनाह हुआ ऐं उनजी सज़ा तोखे छा मिलंदी? बाबा साईं चवंदो हो त कूड़ो माण्हू ईअं आहे जीअं खीर में ज़हर, ऐं तूं कूड़ हणी फसाद करण थो चाहीं। सरकार माफ़ी ॾियो। ही चकर माफ़ तो कयाई। आइंदा जेकॾहिं अहिड़ी ग़लती कई त उन ग़लती जी सज़ा तोखे अहिड़ी मिलंदी जो तूं ज़िंदगी भर यादि रखंदे। तूं मूंखे चङी तरह सुञाणे थो। बेशक तोखे पंहिंजी धीउ जो ॾुख ऐं अफ़सोस हूंदो, पर पथकल यार जेका मूं तोसां ॻाल्हि कई आहे सची ऐं हक़ीक़त आहे। इतबार मूंखे तुंहिंजी ज़बान ते वाक़ई कुंजल जो दिमाग़ हुन जी मां ख़राब कयो। दोस्त आई उन करे वरी बि मां तोखां दिलि सां माफ़ी थो वठां। जेको वियो आहे उहो वापसि न वणंदो। जंहिं वक़्तु मूं तोखे कुंजल ॾिनी न उन वक़्तु ई मुआसिरो पलियो। लयार कुंजल सुल्तान खे ॾिनी आहे, अॼु तवाह जो कमु थी वियो। सुठो थियो हिन रस्ते सां गुज़र थियो त हक़ीक़त जी ख़बर त पइजी वई। सुठो थियो जो लया सम्झी वियो, न त सिधो सो मूं मथां क़त्ल जो इल्ज़ाम अची वियो। चङो मां हला। चङो मोकिलाणी कान्हे का। ही छा सोची रहियो आहे? लॻे थो त को मसइलो आहे। लयार चांदनी खे चयो आहे त मूंखे बासा धमकायो आहे जे चांदनी जी शादी अरमान सां न थी त लयार खे पेड़े मां कढियो वेंदो। कुंजल जी ख़बर पइजी वई त कुंजल काथे आहे। तोखे केर मां पंहिंजे कननि सां ॿुधी ऐं अखियुनि सां ॾिसी आयो आहियां।
बाबा साईं छॾियो हिनखे तव्हां हलो। शफीउद्दीन जेको इसरार खान जे रस्ते जी रोक करे इसरार खान रस्तो मटाए छॾे। पर बाबा साईं कंहिंजे मुंहुं लॻण सां कहिड़ो फ़ाइदो? इसरार खान मूंखे उमेद आहे त तो भाइरनि खे हक़ीक़त ॿुधाए मुंहिंजो चयो मनी माठ कई हूंदी। मल्हार खान मूं सम्झो हो त मुंहिंजे भाइरनि तोखे नसीहत जा सबक पढ़ाए असुल हिन राहूं तां हटाए छॾियो हूंदो, पर शायदि ईअं न आहे। मूंखे अञा बि तुंहिंजे वजूद में शिर थो नज़र अचे। इहो सवाल त तोखां बि आहे त तूं अमीराणो ॿार थी दिल जा शौक़ कंदो थो वधे त उहो ठीकु आहे। बाक़ी जे ॿियो केरु शौक़ करे थो त तोखां उहो बर्दाश्त कोन थो थिए। इहो मुंहिंजी दिल जो शौक़ न मुंहिंजी चाहत आहे ऐं मां पंहिंजी चाहत में दुनिया जी का बि रंडक बर्दाश्त न कंदुसि। पर जे मां बि इहो चवां हलार खान मुझे चाहत रखे थो, छा तूं मुंहिंजे रस्ते जी रुकावट न थींदे? हलार खान पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए, न त वक़्त जो चिमकंदड़ रस्ते जी तो मथां किराए तोखे असुल लाइ निस्तो नाबूद करे छॾींदुसि। हलार खान आहियां वो कबीले जो हारी न, जो वक़्त जो सिज तूं मुंहिंजे मथां किराईंदी। इसरार खान अहिड़ा सिज वो या थामजी वेंदा। ॿी ॻाल्हि कर, ॿी ॻाल्हि तुंहिंजे हक़ में इहा बहितर रहंदी त ॿीहर तोखे हिननि रस्तनि ते न ॾिसां, न त ही रस्ता तो लाइ एतिरा त सोड़ा करे छॾींदुसि जो वापसि भॼण लाइ तोखे चाहे न मिलंदी। अहिड़ो को मां जो लाल पैदा ई न थियो आहे जेको हलार खान जा रस्ता सोड़ा करे। बाक़ी जे तूं कंहिंजे लाइ दिल में चाहत रखी थो त हलार खान बि रखे थो। जेतिरो तूं शरीक आहीं ओतिरो मां बि शरीक आहियां। पोइ निशानो मां छो? तुंहिंजी नज़रुनि में मूंखे हैवानियत थी नज़र अचे, चाहत न। हिकु जानवर हैवानियत रखंदो आहे, प्यार न। उन करे सुठो अथई त वापसि वर, उहो बि असुल लाइ, न त छा? ॿुधाए। न त असुल लाइ ख़ात्मो करे छॾींदुसि तुंहिंजो हिन ज़मीन तां। हलाए ॾिस पंहिंजा ज़ोर, पर पोइ बि मां ईंदो रहंदुसि। जे ॿीहर अची त पंहिंजे लाइ कफन वठी अचिजांइ, मतिलबु कफन बि नसीब न थिए। ठीकु आहे, इहो ॿी मुलाक़ात में ॾिठो वेंदो केरु थो कंहिंखे कफन पाराए, तूं या मां। अहिड़ो चौधो हिन धरती ते पैदा ई न आहे थियो जेको इसरार खान जे लाइ कफन खणी अचे। मूंखे बाज़ा मूंखे का जरूरी ॻाल्हि करणी आहे। कहिड़ी जरूरी ॻाल्हि आहे? ॻाल्हि कर। चांदनी जी शादी अरमान सां करण जूं हिन पेड़े में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। हा, हली रहियूं आहिनि, इहा त सभिनी खे ख़बर आहे। छा तव्हांखे ख़बर नाहे त लयार चांदनी खे धोखे सां राज़ी कयो आहे? लयार चांदनी खे धोखे सां राज़ी छो कंदो? तूं खोले बयान कर। लयार चांदनी खे चयो आहे त मुखी बासा धमकायो आहे जे चांदनी जी शादी अरमान सां न थी त लयार खे पेड़े मां कढियो वेंदो। इहा ॻाल्हि करे चांदनी खे राज़ी कयो आहे? जी मुखी बासा, असुल ॻाल्हि इहा ई आहे। इन ॻाल्हि में कूड़ न हुजे। जे तो चांदनी जो पासो वरतो त पोइ तूं समझी थी। न मुखी बासा, मुंहिंजे लफ़्ज़नि में सच्चाई आहे जेका चांदनी जी वातां ॿुधी आहे। ठीकु आहे, इन ॻाल्हि जी मां पाण तफ़सीस कंदुसि त तुंहिंजी इन ॻाल्हि में केतिरी सच्चाई आहे। जी मुखी बासा, भले तफ़सीस कयो,
वरी भी मां हिन पेड़े में आहियां। ठीक है तू हल। प्रेरणा कोन था छॾणी छा? हथ बि थी ॾी। ये केॾीमहिल दिल कची थी थिए। तूं हाणे हीअं कर, तूं कंहिं डॉक्टराणीअ या दाईअ खे पंहिंजो पाण खे ॾेखार। तूं पेट सां ई टिकी फोटो ज़रूरी आहे। मां सही आहियां। जेमहिल दाई जी जरूरत पई न त मां पाणे हली वेंदसि। माण्हू नंढी ज़ाल पढ़बो नाच न करा त साड़ा पवंदा। नंदरा तुंहिंजी ॻाल्हि तो ॿुधा। तोखे वरी कहिड़ी ज़रूरत पई आहे पुछण जी? ॻाल्हि कर। मुंहिंजी शादी कंहिंसां था ठाहियो? हुन सां। चांदनीअ सां? हा चांदनीअ सां। वाह त भली आहे, मूंखे लोलियूं पोलियूं ठाहींदी आहे। मां वञा थो। शादी कंदी? हाँ हाँ मां तुझी कुआर थींदसि। मां तोरा हिते शर्ट ते शादी कंदमि। कहिड़ी ॻाल्हि ते शादी करने ॿुधाए। तू मूंखे लोली फोली ठाहींदी आहे? हाँ हाँ मां वठी ॾींदी साईं। पोइ तुंहिंजी मुंहिंजी शादी पटी। तोला हिकु अहम ख़बर आंदी अथनि। अरे बाबा सब अहम ख़बरूं ख़त्म थी जेके जुगनू कुंजल जी इश्क में ॿुधी ऐं टपो ॾेई उथंदो। अरे चांदी कुछ कुंजल बाबत ख़बर आहे? हाँ? सही ॿुधा कुंजल बाबत आहे। भला कुंजल पेड़े में वापस मोटी आई छा? न बिल्कुल न। तो कहिड़ी ख़बर आहे कुंजल जी? कुंजल जी ख़बर पइजी वई त कुंजल काथे आहे। तोखे केर ॿुधायो? मां पंहिंजे कननि सां ॿुधी ऐं अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। पोइ ॿुधा काथे आहे कुंजल ऐं कंहिं वटि आहे? लयार जे दोस्त सुल्तान वटि आहे कुंजल। वाकई मोर तूं सच पियो चई? जुगनू जे तूं कुंजल खां नफ़रत तो करी त पोइ आतो छो आई? हा आतो उन करे आहियां जो आकाश खे इस्तेमाल कंदुसि ऐं सुल्तान सां विहण जे लाइ तयार कंदो। मुझे तू कीअं कराईंदे आकाश जो सुल्तान सां? उहो ईअं जो सुल्तान ॾिघो आहे ऐं आकाश उहो बि कुंजल खे ॻोल्हण जे लाइ बस न घटाई। तूं आकाश खे ॿुधायो छा? न उन खे मां पाण ॿुधाईंदुसि। तू चरी आई छा? पंहिंजी जिंदगी जे विच में थी अची चरी मां न पर तूं आहीं जो ग़लत फैसलो करे पंहिंजे पाण खे सॼी जिंदगी लाइ आराम में उथलाए रही आहीं। हाँ हुनजी जेको बि कयो आहे तुंहिंजे हक़ जे लाइ कयो आहे, पर कंहिंखां पुछा करे मूंखे सां मिली आहे जॾहिं त मां राजी आहियां। तू राजी नहीं ही तुंहिंजो ॿाहिरियो ॾेख आहे। तुंहिंजी दिलि हिन रिश्ते खे कॾहिं क़बूल न कंदी। हाँ चांदनी असां तुंहिंजूं सहेलियूं आहियूं। जहिड़े जॻह तोखे बाहि में नथी उछले सघूं। जॾहिं मां ख़ुशि आहियां राजी आहियां त अव्हां खे मुंहिंजो फिकर एॾो छो? चांदनी चांदनी तू ग़लत फैसलो न कर। मां तुंहिंजे करे एॾो वॾो कदम खयो आहे तोखे बचाइण जे लाइ जेको हिकु सहेली जो ॿी सहेली जे मथां हक़ हुयो। मां पंहिंजी इज्जत खे किराए निभाउ न कंदसि। तुंहिंजो भाउ तुंहिंजो दुश्मन आहे। तू छो नथी समझी? तू तोखे पैसनि जी एवज खपाइण थो चाहे। मूं पंहिंजी जिंदगी पंहिंजे भाउ जे नाले करे छॾी आहे। तू मूंखे खपाए या काॾे बि करे मूंखे तोखां पुछंदो तोखे असांजो साथ ॾियणो पवंदो। ॾिस चांदनी तोखे मुंहिंजो भरम रखणो पवंदो। जेका ॻाल्हि सच आहे मूंखे खे ॿुधाइणी पवंदी। जे तो इनकार कयो त? जे मां इनकार कयो त तू छा कंदीअ? मां सच ॻाल्हाइण ते तोखे गीता जो कसम ॾींदसि। छा तू गीता ते हथ रखी कूड़ ॻाल्हाईंदीअ? हा ॻाल्हाए
ख़ामोश छो थी वई आहीं? इन में हकीकत आहे जेका ॻाल्हि असां तोसां करे रहिया आहियूं। माफ़ी मिले। बाबा साईं खे चओ त तोखां ग़लती थी आहे। थोरो बि मुंहिंजे खिलाफ कदम हुयो न, समझी छॾजांइ तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी कदम हूंदो। ठीकु आहे सरकार, ईअं न थींदो। हले था हले। सभु चमचागिरी पिया था कयूं। को कंहिंजा थो पेर गॾे त को कंहिंजा। छोरो ही रही है कोमल। आकाश मां तोखां सां नथी जी सघां। तुंहिंजी ज़बान मां जॾहिं कुझु लफ़्ज़ ॿुधां थी त मुंहिंजो तन मन मुंहिंजो जली थो वञे। अञा तुंहिंजी केतिरी बेर खे बर्दाश्त कयां। अंजे केतिरा कूड़ा दिलासा ॾियां हिन नादान दिल के। तो तू कोमल जो थी न। कोमल ॾींहों ॾींहुं आकाश जे गहराइप में ईअं गिरंदी थी वञे जो हुनजे प्यार जे कहिड़े समुंड खां वापसी नामुमकिन आहे। मूंखे कुछ समझ में नथो अचे आखिर मां छा कयां। जे कोमल के सख्तीअ सां रोकींदुसि त वो पाण खे मारे विझंदी। जे आकाश के कोमल लाइ चवंदुसि त वो मूंखे जवाब ॾेई दिल तोड़े विझंदो। कुछ समझ में नथो अचे त कहिड़ो फ़ैसिलो कजे। मालिक तू ही मदद कर, बाकी पानी सिर खां मथे आ। वरी छा थियो तो? घणो कुछ जेकर तू ॿुधंदे त मूंखे तू माफ़ न कंदे। छॾ ॻाल्हियुनि खे, हल मां कुंजल सां मिलां। बुखार उठल हो, हली हुनखे परचायां तोसां गुफ्तगू पोइ कंदुसि। तूं ख़ामोश छो? हल हलूं कुंजल ॾे, न त मां थो वञां। कुंजल असां खां सुलाए रुसी वई आहे यार। छो छा थियो कुंजल खे? तोखां केॾे आ कई छा? तूं छा चई रहियो आहे? जेका हक़ीक़त आहे उहे ॿुधायां थो। जॾहिं जेका हक़ीक़त हुई उहा इहा आहे यार। इन में मुंहिंजो को बि कसूर न आहे। दया दया छा थियो आहे? छो थी रोई? उन करे जो मां हिकु फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई? ये फ़ैसिलो उन करे कयो आहे जो मुंहिंजो केरु साथ नथो ॾे। को साथ नथो ॾे? छा मतलब? असांजो तोसां गॾु आहियूं। छा असां तोखे पंहिंजे पाण खां कॾहिं जुदा सम्झियो आहे? बिल्कुलु न। तॾहिं त तव्हांखे भाकुर पाए रोई रही आहियां पंहिंजे फ़ैसिले अॻियां। कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे तो? हा ॿुधा ज़ुबैदा, कहिड़ो फ़ैसिलो कयो तो? मां हाणे फ़ैसिलो कयो आहे त हिन हवेली मां असल जे लाइ हली थी वञां। ये तू छा थी चईं? हा मां सही पई चवां। जरी थी वई छा? हिकिड़ा अज़ाब घटि न आहिनि छा? वरी तू ॿिया बेता थी करी? कुझु बि चओ, मूंखां हाणे मोकिला त मां वञां थी हाणे। ज़ुबैदा तू ॾाई आई न? हा
वो तो आया तो मुझे चयो मन मट कर वे मुझे पुत्र चाची ला चाय ठाए जो। हाँ मां वना थी। अच्छा तू मां कचहरी कई वे मां हिकड़ी शर्त ते वेंदस वो मूंखे हीर रांझा जी कहानी ॿुधाईंदी। हाँ उहा भी ॿुधाईंदी वे त सही। को सबूत को गवाह आंदुई आलार खान है सालार खान मिसाल उन्हनि ते शायदी ॾियण लाइ। जेका तो ॻाल्हि कई आहे उनखे तोखे पाणी ॾियणो पवंदो न त पोइ सज़ा जो हक़दार साईंदाद न तूं हूंदे। जे ख़ामोशी मां साफ़ ज़ाहिर थी रहियो आहे कूड़ ॻाल्हाए रहियो आहे साईंदाद ऐं सालार जे मथां। माना त तो वटि को बि सबूत गवाह न आहे। पोइ तूं इहा जुरत कीअं कई मां कंहिंखे ॾोही बणाए विझां ऐं कंहिंखे सवाल ॾेई विझां? जवाब ॾे मूंखे। सरकार शक जे बिना ते ॻाल्हि कयुमि ग़लती थी वई माफ़ी मिले। ग़लती थी वई या सरासर तूं जागीर जे मालिक सां दुश्मनी करे रहियो आहीं? चई त मूंखां ग़लती छॾाणे रोण खे अच मुंहिंजे ॿाहुनि में ॿई हिकु थी वञो। मुझे भेजो नाच नाच ना मुझे भेजो। छॾ हाणे कावड़ खे अच मुंहिंजे ॿाहुनि में छॾ कावड़ खे। मां चवां थी मुझे भेजो नाच जा मुझे नाच मुझे भेजो। मां चाहती मुझे भेजो नाच जा मां मारे चली मैं मुझे भेजो नाच जा हुकुम कयो सरकार। सिर्फ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाब ॾे। जी पूछो। तूं कॾहिं जागीर में फितने गोही करण जी कोशिश कई आहे? न सरकार मुंहिंजी कहिड़ी मजाल। बस कमज़ात खे जाइ जा। पर सरकार मूं मालिकनि जे विच में तार वॼण जी कोशिश कई आहे। बाबा से मूंखे उसूलन तौर मुजरिम सम्झो इहा रिथा तो बाबा ताईं पहुचण जी जुरत कई। सरकार मूंखां ग़लती थी वई। तो सालार खान खे सिर्फ शराफत जे लिबास में ॾिठो आहे। सालार खे रंजण जी कोशिश कंदो आहे न सालार हुन जे जिस्म तां चम ई लाहे छॾींदो आहे। सरकार थी वई जेकर असां हिन ॻाल्हि जी जांच न कराई त सालार खान खे सज़ा ॾेई चुका आहियूं। तूं वाक़ुफ़ नहीं छा असां अॻियां कूड़ ॻाल्हाइण केॾो वॾो गुनाह हुआ ऐं उनजी सज़ा तोखे छा मिलंदी? बाबा साईं चवंदो हो त कूड़ो माण्हू ईअं आहे जीअं खीर में ज़हर ऐं तूं कूड़ हणी फसाद करण थो चाहीं। सरकार माफ़ी ॾियो। ही चक्कर माफ़ तो कयई। आइंदा जेकॾहिं अहिड़ी ग़लती कई त उन ग़लती जी सज़ा तोखे अहिड़ी मिलंदी जो तूं ज़िंदगी भर यादि रखंदे। तूं मूंखे चङी तरह सुञाणे थो। बेशक तोखे पंहिंजी धीउ जो ॾुख ऐं अफ़सोस हूंदो पर पथकल यार जेका मूं तोसां ॻाल्हि कई आहे सची ऐं हक़ीक़त आहे। इतबार मूंखे तुंहिंजी ज़बान ते बाक़ी कुंजल जो दिमाग़ हुन जी मां ख़राब कयो। दोस्त आई हुन करे वरी बि मां तोखां दिलि सां माफ़ी थो वठां। जेको वियो आहे उहो वापसि न वणंदो। जंहिं वक़्तु मूं तोखे कुंजल ॾिनी न उन वक़्तु ई मुआसिरो पलियो। लयार कुंजल सुल्तान खे ॾिनी आहे। अॼु तबाह जो कमु थी वियो। सुठो थियो हिन रस्ते सां गुज़र थियो त हक़ीक़त जी ख़बर त पइजी वई। सुठो थियो जो लया सम्झी न त सिधो सो मूं मथां क़त्ल जो इल्ज़ाम अचे हा। चङो मां हला चङो मोकिलाणी कान्हे का। ही छा सोचे रहियो आहे? लॻे थो त को मसइलो आहे। लयार चांदनी खे चयो आहे
तो मुखी बासा धमकायो आहे जे चांदनी जी शादी अरमान से न थी तलयार के पेड़े में